नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त PF जे पारां जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ जे ख़िलाफ़ जेको आहे सॾु ॾिनो वियो, जंहिंमें सॼी सिंध जा सहाफ़ी कराची प्रेस क्लब पहुता, जेको कराची प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं जेको आहे रैली कढी CM हाउस ॾाढो धणो हयो आहे। अचो त मुज़ाहिरीन खां तासिरात था वठूं त उहे छा था चवनि जान मोहम्मद जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ जे हवाले सां। ॾिसो, ही असांजो हिकिड़ो ॾाढो सादो मुतालबो आहे त जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करणु हिकु असांजो कानूनी, आइनी, इख़लाक़ी, शरई मुतालबो आहे। इन में का कहिड़ी ॻाल्हि आहे जेका असां ग़लति कयूं पिया, जंहिंजे करे एॾी ड्रेग 2.5 महीना थी विया आहिनि, कातिल गिरफ़्तार न पिया थियनि। बाबा या त कातिल ॾाढो आहे या हुनखे पनाह ॾियण वारा ॾाढा आहिनि। पोइ रियासत खां कातिल बि ॾाढो आहे, पोइ हीअ रियासत छा जी आहे? जंहिं रियासत में हिकु सीनियर सहाफ़ी, नाले वारे सहाफ़ी जे कातिल जी गिरफ़्तारी नथी थी सघे, पोइ उन रियासत मां असांखे कहिड़ो एतबार आहे त बसि सुभाणे असांखे को मारे वञे त पोइ छा असांजो कातिल बि को गिरफ़्तार थींदो? हिकु सहाफ़ी खे मारण जो मतिलबु आहे पूरी सहाफ़ी बिरादरी खे मैसेज ॾियणो आहे त तव्हां महफ़ूज़ न आहियो। जेकॾहिं असीं महफ़ूज़ न आहियूं त पोइ हिते शायदि कोई महफ़ूज़ न होंगे। आज ये एहतजाज इस बात का इजहार है कि सहाफ़ियों को होश आ गया है, और वो आज उन्होंने जिस ताकत से कराची प्रेस क्लब से निकलकर CM हाउस में जो धरना दिया है, ये एक उनके लिए दोबारा एक चैलेंज है। वो न सिर्फ सूबाई हुकूमत, रियासत, बल्कि पुलिस और इंतज़ामिया के लिए कि वो फौरी तौर पर शहीद जान मोहम्मद महर के कातिलों को गिरफ्तार करें, वरना ये देखिए पिछली हुकूमत की अगर हम बात करें तो पिछली हुकूमतों को भी जो है बार बार कहा गया, उसके बाद 2.5 महीने गुजर गए। अब निगरान गवर्नमेंट जब आई है तो हमने निगरान गवर्नमेंट में भी जो है बात की है, लेकिन हमें हमेशा की तरह वादे किए गए कि जल्द कातिलों को गिरफ्तार कर दिया जाएगा, लेकिन वो हमेशा दावे वादे जो है वो झूठे ही होते हैं। हमें लॉलीपॉप दिए जाते हैं। यानी मुझे तो हैरत इस बात पे है कि पुलिस की कारकर्दगी पर एक बहुत बड़ा सवालिया निशान है कि कातिल खुद कह रहा है कि उसने कत्ल किया है, सब रिकॉर्ड में मौजूद है, तो उसके बावजूद कातिल कैसे दनदनाता फिर रहा है। सबसे बड़े कारकर्दगी पर पुलिस की सवालिया निशान है। आज हम कराची प्रेस क्लब से CM हाउस तक यहाँ पर आए हैं, हमने धरना दिया है हमारे शहीद भाई जान मोहम्मद महर के कातिल जो है वो गिरफ्तार किए जाए। अगर तो गिरफ्तारी नहीं अमल में आती तो इस एहतजाज का जो दायरा है वो जल्द वसी किया जाए। जेकॾहिं असांखे हुकूमत जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार करे नथी ॾिए त असां सम्झूं था हिन हुकूमत खे फौरी तौर इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे ऐं पंहिंजो मैदान छॾे वञणु घुरिजे। असां सहाफ़ियुनि जे लाइ बि चैलेंज आहे, जेकॾहिं असां जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार करण जे लाइ पाण में ॿधी बि नथा करे सघूं, पाण में हिकु बि नथा थी सघूं, सवे हज़ारे सहाफ़ी हिते गॾु थियाऊं, पर असां में हिकिड़ी ॿधी जो फुक़दान नज़र अचे थो। असांखे हिकु थियणो पवंदो। जेकॾहिं ईअं न थियो त पोइ असां घणनि ॿियनि मसइलनि में मुंझी पवंदा। कातिल खुद अपने वीडियो बयानात के ज़रिए ये इकरार कर रहे हैं कि हमने जान मोहम्मद महर को मारा है, और क्यों मारा है मुख्तलिफ़ किस्म की बातें वो कर रहे हैं, लेकिन असल बात यह है कि जान मोहम्मद महर का कत्ल हुआ है और जान मोहम्मद महर हमारा सहाफ़ियों के सर का ताज था। जान मोहम्मद महर की कातिलों की गिरफ्तारी तक हम सरापा एहतजाज रहेंगे। हमारा ये मुतालबा है। पहले भी, इससे पहले सिंध के तमाम अजला में सहाफ़ती तंजीमों की जानिब से तमाम शहरों में जुलूस निकाले गए, मुजाहरे किए गए, लेकिन पुलिस के या सिंध हुकूमत के कान पे जू नहीं रहेंगी। अब हमारा मुतालबा ये कि फिल फॉर जान मोहम्मद महर के शहीद के जो कातिल हैं उन्हें गिरफ्तार किया जाए और उन्हें जल्द अज जल्द ट्रायल कोर्ट में पेश करके उन्हें सख्त सजाएं दिलवाई जाएँ। सही 95 ॾींहं गुज़री चुका आहिनि। सखर प्रेस क्लब जे साबिक़ सदर, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे साबिक़ सदर, KTN ऐं काविश सथ जे ब्यूरो चीफ, एंकर पर्सन, हिकिड़े नाम्यारे जर्नलिस्ट जे 22 साल पंहिंजो पोरियो ॾिनो सहाफ़त जे हिन शोबे खे, उनखे हिकिड़े बेदर्दी सां सिंध जे 3 नंबर वॾे शहर में, विच शहर में क़त्ल कयो वियो ऐं उन ते अञा ताईं पुलिस ककु भञी ॿीड़ो न करे सघी आहे। इन करे असां वज़ीर आला हाउस जे साम्हूं आयासीं त उनखे ख़बर पए त सिंध जे सहाफ़ियुनि में केतिरो ताव आहे, केतिरो ग़म ऐं गुस्सो आहे, ऐं उन ग़म ऐं गुस्से खे हुकूमत महसूसु करे, इंतिज़ामिया महसूसु करे, रियासत महसूसु करे, त छा तव्हां पूरे पाकिस्तान खे एहतजाज में तब्दील करण था चाहियो या
इहो चाहियो था त जान मोहम्मद शहीद जा कातिल गिरफ़्तार थियनि ऐं सिंध जे सहाफ़िन में जेको ताव आहे, पाकिस्तान जे सहाफ़िन में जेको ग़मो गुस्सो आहे, उनजो ख़ात्मो थी सघे। अञा ताईं पुलिस जी तरफ़ां का बि अहिड़ी कार्रवाई न थी आहे जंहिंसां सिंध जे सहाफ़िन में को एतमाद जी फ़िज़ा क़ाइमु थिए। CM साहब जेको असां सां मुलाक़ात कई उहो सिर्फ़ु ज़बानी ज़मा ख़र्च हुयो। जेसि ताईं अमली तौर ते प्रॉपर ऑपरेशन शुरू न थींदो एसि ताईं असांजी इहा जद्दोजहद, इहो एहतजाज जो अमल जारी रहंदो। 2.5 महीना पहिरियां कराची प्रेस क्लब ॾाढो जेको मुज़ाहिरो लॻायो उन में निगरान घरू वज़ीर जेको आहे वाइदो कयो त 15 ॾींहंनि जे अंदरि 15 ॾींहंनि खां पोइ असां जेको एहतजाज खणी KTN काविश जो एहतजाज हुयो उन में असां आयासीं त घरू वज़ीर चयो त 15 ॾींहंनि जे अंदरि, यानी 15 ॾींहं पहिरियों असां एहतजाज सखर में ऐं ॿियनि इलाइक़नि में सॼे पाकिस्तान में थींदा रहिया। पोइ जॾहिं आयासीं हिते एहतजाज करण लाइ त उन्हनि चयो त 15 ॾींहंनि जो टाइम ॾियो, असां कातिलनि खे गिरफ़्तार कंदासीं। अॼु हुनखे 3 महीना 10 ॾींहं थी विया आहिनि, पर किथे आहे उहो वज़ीर दाख़िला, किथे आहे IG, किथे आहे चीफ मिनिस्टर सिंध, छो जवाबु नथो ॾे? सिर्फ़ु असांखे ट्रक जी पती जे पोयो था हणनि? न, पाकिस्तान जा कलम जा मज़दूर साथी आहिनि, इन ॻाल्हि ते कमिटमेंट उन्हनि जी थी वई आहे त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे जेसि ताईं गिरफ़्तार न कयो वेंदो असां सुख जो साह न खणंदासीं, असां घरनि में न वेहंदासीं, असां एहतजाज में रहंदासीं। देखिए, यकीन दहानियाँ तो 95 डेज से कराई जा रही है 95 दिन से। हमने ये कहा था अब हमें यकीन दहानी नहीं चाहिए, गिरफ्तारी चाहिए। इसलिए CM हाउस में जब मीटिंग हुई उसमें IG साहब भी मौजूद थे, सखर की इंतजामिया पुलिस मौजूद थी, पूरे सूबे की। उसमें कुछ चीज़ें हौसला अफजा भी थी, ऐसा नहीं है कि बिल्कुल ही को मायूस था। उनकी जो काविशें थी उनमें बहुत सी चीज़ों को हमने अप्रिशिएट भी किया, लेकिन अरसा 95 डे गुजर चुका है। इसलिए हमने आज का एहतजाज किया कि सिर्फ ये मैसेज देने के लिए कि भले 95 दिन गुजर गए हैं, लेकिन ये मत समझा जाए कि जान मोहम्मद महर के कातिलों को गिरफ्तार किए बगैर ये तहरीक ख़त्म हो सके। हुकूमत जी इंतज़ामिया जी पुलिस जी न सिर्फ़ु नाहिली आहे पर इहा हुनजी नाकामी न आहे पर नाहिली बि आहे हुनजी। त हिकिड़ा चंद जेके मामूली कातिल आहिनि, ॾोहारी आहिनि, उन्हनि खां पुलिस नथी गिरफ़्तार करे सघे। हज़ारनि जी लखनि जी तइदाद में पुलिस फोर्स आहे ऐं अरबे रुपया जी बजट खणंदा ऐं उन सां गॾोगॾु हुनजी गॾु जेको आहे सो रेंजर्स बि आहे अमन अमान बहाली जे लाइ हिते सिंध में आयल। त पोइ कहिड़ा सबब आहिनि जो सखर खां 12 किलोमीटर परे पुलिस नथी पुॼी सघे? या त हू नाहिली जो मुज़ाहिरो था कनि, नाहिल ऐं नाकाम आहिनि। अगरि नाकाम ऐं नाहिल आहिनि त भई इस्तीफ़ा ॾेई हलिया वञनि, घर हलिया वञनि, घरू वर्दी हलियो वञे, IG घर हलियो वञे। अगरि न त कातिलनि खे गिरफ़्तार कनि, या हू असांखे मैसेज ॾियणु था चाहिनि जेको ग़रीबनि ऐं मज़लूमनि जो आवाज़ु बणिजंदो, उन सां ईअं ई थींदो। सिंध जे 3 नंबर वॾे शहर में इहा वारदात करे इहो हिकिड़ो ॿियनि साफ़ जेके कराची ऐं हैदराबाद में या पाकिस्तान जे ॿियनि शहरनि में आहिनि, उनखे हिकिड़ो मैसेज ॾियणु था चाहिनि त उहे महफ़ूज़ न आहिनि। उन करे हिनखे असां ॿुधाइण था चाहियूं त असां पाकिस्तान फेडरल यूनिवर्सिटी जा कारकुन आहियूं ऐं असां उनजी रिवायत ते हलंदड़ आहियूं। जीअं 70s खां वठी अयूबे दौर खां वठी PFU जे असांजा लीडर जेल में विया, कोड़ा खाधऊं। मुशरफ जे दौर में उन्हनि एहतजाज कयो, असां ख़ुदि मुशरफ जो दौर में जेल काटिया। त असां ख़ामोश न वेंदासीं ऐं हीअ असां लाइ हिकिड़ो आज़माइश चाहे टेस्ट केस आहे त असां जान मोहम्मद कातिल गिरफ़्तार कराए रहंदासीं ऐं तेसि ताईं ख़ामोश न वेंदासीं जेसि ताईं जान मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार न थियनि। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त PFU जे पारां जेको आहे जान मोहम्मद महर जे कातिलनि जे गिरफ़्तारीअ लाइ कराची प्रेस क्लब खां मुज़ाहिरे जी रैली कढी CM हाउस पहुता आहिनि, जिते धरणो हणाई सहाफ़ी वेही रहिया आहिनि ऐं सहाफ़ी मुज़ाहिरनि खां असां जेको आहे तासिरात वरिता त उन्हनि जो चवणु आहे त 2.5 महीना गुज़री विया आहिनि सखर जे सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल खे 2.5 महीना गुज़री विया आहिनि। उनजे बावजूदि जेको आहे उन जा कातिलनि खे गिरफ़्तार न आहे कयो वियो। उन्हनि जो इहो बि मुज़ाहिरनि जो मुतालबो आहे त जान मोहम्मद जे महर जे कातिल वाज़िह तौर ते चई रहिया आहिनि त असां क़त्ल कयो आहे, पर उनजे बावजूदि बि सिंध जे निगरान हुकूमत ऐं पुलिस इंतज़ामिया उन्हनि खे गिरफ़्तार नथी करे ऐं उन्हनि गिरफ़्तारीअ खां पुलिस नाकाम थी वई आहे। हिननि चयो त असां जेको आहे जेसि ताईं जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे उन वक़्त ताईं सॼी सिंध में जेको आहे एहतजाजी धरना ऐं मुज़ाहिरा कंदा रहंदासीं। हिननि जो उहो बि चवणु आहे त अॼु जान मोहम्मद महर खे क़त्ल कयो वियो आहे, सुभाणे ॿियनि सहाफ़ियुनि जो वारो आहे। इन जे करे असां जेको आहे पुरज़ोर मुतालबो कयूं था गवर्नमेंट खां ऐं इंतज़ामिया खां त फौरी तौर ते जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾिनी वञे।
कैमरामैन शेख वकारा सां गॾु राहिब गाओ इब्रा न्यूज़ कराची।